और इनसे भी मेरी ये गुजारिश होगी कि अपने प्यारों की लाशों को दफन करें, क्योंकि एक वक्त होता है लाश को। ॿुधो लाशन जी ॻाल्हि न करियो पा हुई असांखे बार बार पा चवनि असीं अव्हां ते क़ुर्बान पा थियूं असीं हाणे कुर्बान थे जेके छोकिरा थियनि जेके शहीद थिया आहिनि हाणे असीं उन्हनि खे उन्हनि जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे छॾे असीं पुठिते हटूं असीं बुज़दिल थियूं। अब ये इनका एक इनका जहन है, इनका एक इन्होंने एक रिजॉल्व बना लिया अपना, एक मकसद बना लिया अपना, ठीक है। मैं इनके साथ अभी बैठी हूँ 2-3 घंटे मैंने यही बात की है, लेकिन अब कोई रास्ता आगे नहीं निकल रहा, तो मैं क्या मतलब मैं क्या यही बैठे रहे और ये नहीं होगा, ये मुझसे नहीं होगा। असीं चवण इहो चाहियूं था त जेको मेन किरदारु आहे असांजे एसपी जी वंगार वहे पोइ असांजो केस जेको आहे कमज़ोर करणु चाहिनि था। छा करे जंहिं ज़मीनूं खयूं आहिनि जंहिं बछ कराई आहे असांखे इतला आहिनि राति जो 1 बजे उते वियो आहे हुननि जी मीटिंग थी आहे हुननि 200 माण्हू रो पोशी घुराया आहिनि। असीं उन खे छॾे असीं ॿियनि जो कहिड़ो असीं पहिरीं उन ते ईंदासीं न जेको मेन जंहिं करायो आहे जंहिं बछ कराई आहे जंहिं इहे दावा कया आहिनि त मुंहिंजी 3500 एकड़ ज़मीन आहे हू अव्हां पुछा करियो त पहिरियां कसम सां हिन माण्हुनि जे ॿनी ते नाजाइज़ कब्ज़ा कया आहिनि या डिटेल पूछते कढो न जी असांजी डिटेल कूड़ी आहे त असीं रेवेन्यू जो खाता बि खुलराए छॾियो बाबा, ही त सभु ॻाल्हियूं था कनि न, ही त ही सभु त असांजो जेतिरी अलादी भले असां लाश उन्हनि असांखे चयो आहे असांखे ख़ुदा जो कसम था खणियो ॻाल्हि कयूं जेको नौजवान असांजो शहीद थिया मुंहिंजो मामू आहे हुन ई जो आहे आऊं क़ुर्बान थींदो ठाहे करे ख़ुदा जो कसम था थी हिते सुकून खाऊं हुते असांजो हिन राति जो सुकून बर्बाद कयो। असांजे असीं कीअं पूछे अचूं असीं कातिल छॾे असीं ॿियनि ते छासीं बुज़दिल आहियूं। एसएसपी सागर के छा मथा को प्रेशर तो कोने जे करे अलाउद्दीन जो नालो जो है एफआईआर में नॉमिनेट न पे कोई छा मथा अन्य एफआईआर सर रोजाना की बुनियाद पे तकरीबन जो 27-28 थाने हैं रोजाना एक थाने अगर एफआईआर हो तो तकरीबन 28 एफआईआर रोजाना होती हैं। क्या सब लोगों की आप पहले उसकी इन्वेस्टिगेशन करते हैं फिर उसके बाद एफआईआर दर्ज करते हैं? ये है जरूरत पड़ने। अच्छा मतलब तो जी हम ऐसा नहीं कि हम एफआईआर करके मजीद फंसा दें कोई टेक्निकल। तो सर जुल्फिकार अली भुट्टो पे एफआईआर नहीं हुई थी वज़ीर आज़म पे हुई थी? अच्छा अदी तमा इंटरनेशनल शख्सियत आयो ही जो केस आहे ही इंटरनेशनल थी वियो आहे सॼी दुनिया इंटरनेशनल मीडिया भी हिनखे रिपोर्ट कयो आहे। अॼु तव्हां सांगड़ ज़िले जी अहम शख्सियत हिते वेठा आहियो, पीपल्स पार्टी जी अहम शख्सियत वेठा आहियो, सांगड़ ज़िले जो एसएसपी भी वेठो आहे। हिन खां वधीक ॿियो को बि माण्हू कोन हूंदो जेको को फ़ैसिलो करे त तव्हां छा था सम्झो त एसएसपी साहब एफआईआर दाख़िल कंदो? सभ खां वॾो त अल्लाह आहे, इंशाअल्लाह ताला अल्लाह इंसाफ़ ज़रूर कंदो। बाक़ी जेको हिते इंसान जे वस में आहे त हिन सूरत हाल में मूंखे त लॻे थो जेको बि इंसानियत में यकीन रखे थो जेको बि ख़ुदा तरसी सम्झे थो त फौरी तौर पे जंहिंजी बि जेका ज़िम्मेदारी हुनखे पूरी करणु खपे। और आऊं त वर्दी में कोन आहियां जी मूं तव्हांखे अॻु में चयो न त आऊं कटी वञा एफआईआर लाज़मी लवाए की हाणे एतिरो ज़ोर पिया भरीनि कल्ह खां वठी हिते वेठा आहिनि, ठीकु आहे न। असां एसटी इंतज़ार कयो आहे कॾहिं खां शुरू असां इंतज़ार कयो आहे अॼु ताईं ऐं सुभाणे असां हुर जमायत खे बि अपील कई आहे ऐं सरवरी जमायत बि ईंदी ऐं ॿियूं जेके पार्टियूं सभिनि खे असां चयो असां खां खराब होंगे त असां खां जेका मदद की हाणे अॻिते ॻाल्हि वधाईंदासूं हाणे पुठिते कोन हटंदासूं। छो कोन कातिल ते फारसी वञे यार असांजो जेको कातिल आहे उन ते कोल कंदासूं जंहिं बच कराई आहे जंहिं सॼो कमु कयो आहे उन ते न करायो छो भला असांजो केस कूड़ो पियो कयो वञे न सुभाणे इंशाअल्लाह हिननि जी एफआईआर थींदी या कान थींदी ही लाश दफ़नाइनि या न दफ़नाइनि? पंहिंजा लाश दफ़नाइनि एफआईआर थींदी असांजे धीअ जी क़ुर शरीफ़ ते हथ रखी हिननि खे चयो आहे इंसाफ़ थींदो जी साईं तव्हां ॻाल्हायो पिए जी बिल्कुलु फेयर इन्वेस्टिगेशन कंहिंसां रिआयत कोन थींदी असांखे कंहिंखे जवाबु ॾियणो आहे
ये ना आहे त को असां यूनिफॉर्म वाला से पाराई आहे हिन माण्हू जे लाइ पाराई आहे हिननि जे तहफ़ुज़ लाइ पाराई आहे असां कंहिंजी वंगार न वेंदासीं असां कंहिंजी फेवर न कंदासीं सर ये बज़िद है कि FIR जब तक MNA पे नहीं होती तब तक हम यहाँ से जो है वो नहीं उठेंगे। अब बताएं कि ये 3 लाशें जो है यहाँ पे गल रही हैं, सड़ रही हैं, तो क्या आप आपकी कब तक इन्वेस्टिगेशन जो है वो पूरी हो जाएगी कि उसके बाद जो है आप इनको मुकम्मल जवाब दे देंगे? नहीं, ये FIR कराई हमने कब जा नहीं, जो नाम दे रहे हैं ये अलाउद्दीन का FIR होगी, इन्वेस्टिगेशन शुरू हो जाएगी। वो उसमें इन्वॉल्व है, वो नहीं बचेगा, मैं बता रहा हूँ आपको। नहीं ये आज का डिजिटल सिस्टम है, हम हर चीज निकालेंगे। नहीं सर, ये कह रहे हैं कि पहले FIR में नाम दें, फिर जो है वो आप पहले नाम तो देना उसका नाम। देखिए हम इसीलिए नहीं दे रहे हैं, एक बंदा इस पार पे है नहीं उसमें आपने आज चौथा दिन है, आपने इन्वेस्टिगेशन कर ली है, उसमें इन्वेस्टिगेशन होगी है सर? FIR होगी तब इन्वेस्टिगेशन होगी, उससे पहले नहीं होगी? पहले भी होगी लेकिन साईं ने जांच कई है, गाल कई है। मैडम बात हमें समझ नहीं आ रही है SP साहब की, कि वो कह रहे हैं कि ये कह रहे हैं कि जी अलाउद्दीन का नाम दें, SP साहब कहते रहे हैं कि जी इन्वेस्टिगेशन होगी। 3 दिन हो गए हैं, क्या इन्वेस्टिगेशन नहीं हुई है? फिर कहते हैं जी FIR होगी तो फिर इन्वेस्टिगेशन होगी। ये बात समझ में नहीं आ रही। काफी दिन गुजर गया, आज भी पूरा दिन गुजर जी जी गया। हमें भी ये इंतजार था कि पहले तो हमने ये नहीं सोचा, हमने कहा तदफीन हो जाएगी, फिर केस भी फाइल होगा, लेकिन चूंकि ये हादसा इस तरह का था तो यकीनी तौर पर FIR जो है इस बच्ची को गोलियां लगी, जो बर्बरियत की गई है। अब आप ये बच्ची सारी जिंदगी तो नहीं भूल सकती, ये सारी जिंदगी तो नहीं भूल सकती। अब आप मुझे बताएं कि अगर अभी भी FIR की जिद पे, चाहे जिद पुलिस करे या ये जिद करे, तकलीफ तो लोगों को हो रही है ना। SP साहब गोली लगाने ये दी FIR लवाइकिन चाहिन था वो FIR कटो ताकि हिननि जो घर वञण बि यकीनी थी सघे, हिननि जी तफ़सील बि थी सघे न। कोशिश कई त FIR कटी वञे। अॼु सॼे ॾींहं असांजी कोशिश जेका आहे उहा बि रायगा थी वई न। बिल्कुल ये FIR कोन थी, अॼु बि कोन थी। सीट त लही वेंदो त हाणे आऊं त सम्झां थी त मसइले जो हल असांजा शहीद जेके हिते रहंदा मूं त हिननि खे सम्झायो पए त या त तदफीन करे छॾियो, पोइ FIR ते बि ज़ोर था भरूं, पर हिननि जी इहा शर्त आहे। हाणे आऊं छा करियां? फैसलो त हिननि जो आहे न, मुंहिंजो त फैसलो ऐं ॿी ॻाल्हि ऐं इहे नियाणियूं छो निकितियूं आहिनि? ख़ुदा जो कसम त ही राति जो घर में महफ़ूज़ कोन आहियूं, ही राति जो घर में असांजूं महफ़ूज़ कोन आहियूं, ही मजबूरी निकितियूं आहिनि त नियाणियुनि खे मारियूं। अचे चई सरकारी ॿुधायो त ही सिचुएशन आहे, इहा सिचुएशन जेका आहे हाणे हिननि जे हथ में आहे। हिननि जी जेका बि आहे मुतालबो आहे उहो तव्हांखे वणे न वणे, पर हिननि जो हिकिड़ो मुतालबो आहे। हाणे छोकिरी सां गॾु वेठी आहियां, शिवर पई करे, शिवर पई करे, कमज़ोरी इहा हालत लॻी हिननि खे आराम जी ज़रूरत आहे, पर हिननि जो आराम हराम वार मां वठी गेलियो अथनि। केरु आहे उहो जतोई? अलाह कंदो तू असांजो नथो दादू करी, असांजी नथो रिपोर्ट लिखी त अहिड़ो ख़ुदा न तुझे घर में पेड़ी तार थींदो, तुझे घर में तुझो औरतूं पे ही रोड ते ईंदियूं, तुझो न्याणियूं पे रोड ते ईंदियूं। ॿुधो, महिरबानी करे असांजी FIR कटी वञे, असीं महिरबानी हिन खां वधीक हाणे जे अॼोके ॾींहं में असांजा लाश तो ही ख़राब
थी वे आज असीं थी कुझु वे कंदासूं। ऐं हिन खां वधीक जेका बि संगत असीं चर्जी संदे विया आहिनि असीं संदे पाण खे बाहि ते ॾेई ट्रांसलेट हर एक बाहि ॾींदासीं। हाणे पोइ न वठंदासीं असीं बिलावल ताईं पंथ न छॾीसूं। 10 बजे जो बिलावल ताईं टाइम वेंदासूं। आख़िरी आहे न त पोइ जेके बि अॻिते जानी असांजी वयूं भेण उहे तव्हांजे साम्हूं साम्हूं ऐं इंशाल्लाह करे ॾेखारींदासीं करे ॾेखारींदासीं असांजा हिकिड़ा थिया आहिनि शहीद ऐं असीं पूछे कोन हटंदासीं ऐं महिरबानी करे असीं बाहूं था ॿधूं असांजी जाइज़ आहे दिन कम करे जाइज़ तेरी वर्दी ऐं असीं न्याणियूं तड़पी रहियूं छो अदा करे थो। तुझे कानून में तो आहे तुझे कानून में ला मुझे आहे एसपी साहब आप ये बताएं 50 के करीब 50 के करीब वहाँ पर लोग जा रहे हैं जो दहशतगर्दी कर रहे हैं, औरतों को मार रहे हैं, बच्चों को मार रहे हैं, उनकी बंदूकें उनके पास हैं। क्या आपको कोई एविडेंस उसमें से नहीं मिल रहा कि आप FIR नहीं काट रहे? 50 एक तो है ही नहीं जो कोई छोटा बच्चा हो जो गुम हो गया हो। 50 के करीब लोग वहाँ पर गए हैं जिन्होंने इनके घर पे हमला किया, उसके बावजूद आप एविडेंस मांग रहे हैं। ये तो एविडेंस की बात ही नहीं है ना। 50 में 200 बंदे थे 200 मैंने 50 एक मिसाल दी आपको। जब 200 के करीब लोग जा रहे हैं फिर भी आप कह रहे हैं कि एविडेंस दो, ये कौन सा एविडेंस है? ये आपकी बातें हमें समझ में नहीं आ रही। या तो आप सीधा बोलते हैं हम पर भाई बहनों का प्रेशर है, हम नहीं कर सकते, बात खत्म। फिर ये जाने हम जाने फिर ये मैयतें जाने। तव्हां कराए वठो कफन दफन ऐं तव्हां कराए वठो जेकॾहिं तव्हांजे वस में आहे। अहिड़ी कंहिं बि ॻाल्हि अॻिते वधाए त असीं संदे पाण खे बाहि ॾींदासीं बसि वधीक हाणे जेको बि त चयो आहे हिननि खे, पर ही हाणे पंहिंजी हिकिड़ी शइ ते आहिनि बीठल। हिननि जी डिमांड आहे, हिननि जा माण्हू शहीद थिया आहिनि, भले असीं शहीद थी वञूं। हिननि जा ॿार ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हां ॿुधायो होम मिनिस्टर खे त ही सिचुएशन आहे, छा करणु खपे हिन सिचुएशन में। तो जवाब ॾेई न मूं हुनखे चयो आहे तूं मिनिस्टर खे फोन कर। जवाब ॾियो न अधी चयो आहे त मिनिस्टर खे वञी मिनिस्टर सां ॻाल्हाए पंहिंजे मिनिस्टर खे फोन कर, ॿुधाए मिनिस्टर साहब खे त हिते धरनो आहे, ठीक है चलो सही है। बस कर न बाबा टके दानी अल्लाह करे अल्लाह मारू ने क्या अल्लाह सब्र करो मां। कंदो बे थो पाण याद है मुझे काको मत कोना बचो तो तेरी देर मुके मुके बैठे नहीं आगे तो के न बोल देती तारी खाई कुल कर मत कर जेको क्यों सनम जो हिसाब वठंदासीं मत करी पई न इंशाल्लाह जो हिसाब वठंदासीं साथ चलेंगे सब्र करो जेड़ो मां जो हिसाब वठंदासीं। हम सुबह यही करेंगे हम कि मिनिस्टर साहब से बात करेंगे, फिर CM साहब से बात करेंगे। आप लोग भी मुस्तकिल सारी चीजें यहाँ पे कर रहे हैं, बड़ी मेहरबानी आप लोगों ने इनका कल रात का हर चीज की अपडेट रखी है। कल भी मुझे आपने सारी अपडेट दी है, आज भी आपने मुझे अपडेट दी है। और बस अल्लाह ताला आपको सच को सामने लाने का अजर देगा, क्योंकि सच को सामने आना है। तो ये आला है हाणे आयो आहे त मुंहिंजो मतिलबु इहो हो त अची वेहे त वारसन सां ॻाल्हाए। खबर तो पाए ना मूंखे थोड़ी ॻाल्हाइणो आहे अकेले में। मूंखे त वारसन जे लाइ पुछणो आहे। बिल्कुल वारसन पाणे पुछियो आहे, वारसन पाणे ई पुछियो आहे न मूं ते भई ही आहे सूरत हाल। हू चाहिनि था तदफीन जी ॻाल्हि करे वियो। मुंहिंजो बाबा हू हुननि जो फ़ैसिलो आहे, असां चई था सघूं, असां चयोसीं त भई तदफीन करे छॾियो। बस यही हिकिड़ो फर्ज़ आहे पूरो करे हौसलो कनि ऐं जेको आहे अधी हितां खां वञी मिनिस्टर खां ॻाल्हाईंदो, वज़ीर आला खां ॻाल्हाईंदो, IG सिंध खां चयोमांसि भई तूं पंज वॾनि खां वञी ॻाल्हाए। मैडम पुलिस के साथ साथ जो है ना सिविल हॉस्पिटल का भी थोड़ी सी मेहरबानी फरमाएं। यहाँ पर कल जो इनके जख्मी आए थे वहाँ पर मौजूद थे तो उनके लिए बेचारों के लिए ट्रीटमेंट नहीं थी, तो आप इस पर भी काइंडली मेहरबानी कीजिए सांगन। लेकिन अब नवाब शाह जो गए तो ट्रीटमेंट जी बिल्कुल। ॻाल्हि इहा ॾिसो, असांखे कंहिं सां बि को मसइलो कोन्हे। असांखे मसइलो आहे जॾहिं अमान ख़राब थिए थो, जॾहिं अमुन ख़राब थिए थो, जॾहिं माण्हुनि जो इहो हाल थिए थो त पोइ असांखे मसइलो थिए थो। कंहिंसां ज़ाती दुश्मनी त कोन्हे न असां अहिड़ो SP न रहणु घुरिजे। असां को बि अहिड़ो आउं चवां थी कंहिं बि खाते में अहिड़ो अफ़सर न हुजे जेको आवाम खे तकलीफ़ थिए। बस सिंपल ॻाल्हि है। एहतजाज करेंगे, उनको इंसाफ चाहिए। जब तक उन्हें इंसाफ नहीं मिलता वो अपना एहतजाज रखेंगे। क्लियर कह दिए सबके आगे, उन्होंने कहा है, हमसे तो कोई छुप के तो बात नहीं की है, सबके आगे बात की है।
बार बार एक बात को हम दोहरा के क्या हासिल करेंगे। जो उन्होंने कहना था उन्होंने कहा है। उनको तकलीफ है, उनको अजियत है, इस वक्त वो बहुत ज्यादा कर्ब में मुब्तला है। अब अगर इस तकलीफ में सारे बैठे हैं, लवाकिन के सारे बैठे हैं, अंदर वारिस बैठे हैं, जुल्म कयो वियो आहे। छो असांजी अदालत छो नथी थिए? असांखे वोट ॾेई चाढ़ियो त असांखे भले धकण असांजा धणी नथा छो छो मदद करे थी इंशाल्लाह। मौला अली असांजी मदद कंदो। गाज़ी इमाम किथे आयासीं असांजो हल नथो निकिरे। असांजी मौला अली मदद थींदी इंशाल्लाह। असीं कोन हटंदासूं, असीं पंहिंजे ॻाल्हि ते बीहंदासूं। इन जे कुते खे ॿधाईंदीसीं। सभु मुतालबा ऐं मथे वज़ीर आला खे बि ॿुधाईंदसि, पार्टी वारनि खे बि असीं अपील अमीर साईं खे सभिनि सां तव्हांजे बारे में ॻाल्हि हली आहे। हाणे तव्हां सां मुलाक़ात थियण खां बाद में लाज़मी आहे इन सभु शयुनि खे आऊं खणी हुननि खे ॿुधाईंदसि त भई हीअ अमानत आहे, हीअ हुननि जी जेका दिलि जी ॻाल्हि आहे, जेका दिलि जो सूर आहे, जेका तकलीफ़ आहे, इहा आए तो न आए तो सही आए, इनके सामने आए, इनकी बात सुनी क्योंकि ये जरूरी था। हम क्यों ना हमने बोला है यहाँ, मुझे लगा वो बैठे होंगे। पौना 5 ध्यान नमाज जो टाइम पे। जी 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 सर। अरे मौला अली घर कुकंदस असांजी अल्लाह के दाए मौला अली के मथे ता असांजी बुद्धो तो जेजमला लाज चपड़ छे से कल कोन पीजे से।